नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त PPMP से सरफराज़ हुसैन शाह चयो आहे त पीपल्स पार्टी हमेशह नंढे तबके जे माण्हुनि खे रिलीफ ॾियण लाइ पाण पतोड़ियो आहे। इहो ई सबबु आहे जो अवाम बि अॼु PP सां बेहद प्यार करे थी। वफ़ाक़ी हुकूमत तेल जा अघ वधाए अवाम खां गाॾियूं रखण वारी सहूलियत खसणु चाहे थी, पर सिंध में अॼु विचोले तबके जे माण्हुनि खे गाॾी रखण वारी सहूलियत ॾियण वारा मनसूबा जारी आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार कंडियारो में फ्रेंड्स कार लीज़ फिनांस जी इफ़्तिदा तक़रीब दौरान गॾु थियल माण्हुनि खे मुखातिब थींदे चयो आहे त PP अवामी पार्टीअ सदाईं अवामी मनसूबनि खे हथी वठराए थी। अॼोके दौर में जिते घटि आमदनी वारे माण्हुनि लाइ कार रखणु नामुमकिन आहे, उते खेनि आसान किस्तनि ते बग़ैर कंहिं शर्तनि ऐं बग़ैर मुनाफ़े गाॾी ॾियणु हिकु बहितरीन कदम है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।